मुझो बेनियाज़ रब फरमाए रहे हो हर शे ते मां अल्लाह कादिरा मां करीम रब जी इजाजत को बगैर को भी पन भी चुरी कोन सगंदो मां अल्लाह पन की भी हुक्म दींदो पन की भी हुक्म दींदो तडे वो चुरी सगंदो ओ मुझा दोस्त अजीज जॾहिं पन भी अल्लाह जे हुक्म को सवा कोन तो चुरी सगे त ॿुधायो 6 फुट जो इंसान एडी जामिया मस्जिद में कीअं आयो यारी शरीफ में कीअं आयो यारी शरीफ कीअं ॿुधी रहियो पंहिंजो कीमती टेम कढी इते आयो कलाक थी वियो 2 कलाक थी विया नात खानन नातूं पढ़ियूं उहे नातूं पोइ ॿुधियूं ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तिलावत कई वई उन्हनि तिलावत भी ॿुधी इहो कंहिंजो शान आहे त इहा मुंहिंजे महबूब मदीने वारे शहनशाह जी मोहब्बत है एड़ी मोहब्बत रखे देखार मुझा दोस्त अजीज जने तो एड़ी मोहब्बत रखे तो पांजे बचड़न के यारी शरीफ में मोकलियो एड़े तरीके सा तो पांजे बचड़न ते नजर कई जने उए सुमदा तो उनन का पुछो ओ मुझा बचड़ा बुधाई तो छा पढ़ियो पोस तो आई मुखे बुधा वो तो के चंदो मुझा अब्बा मु कुछ को न पढ़ियो मां छा पढ़ंदुस उनके तू चइजे ओ मुंहिंजा नंढड़ा बचड़ा पहिरियों कलमो पढ़ी पो निंड कर ख्वाब भी सुठा लहंदे ऐं तोखे अल्लाह सब कुछ अता फरमाइंदो ओ मुंहिंजा दोस्त अजीज एड़ी बचड़न जी तरबियत जे कदे तो कई त तुंहिंजो बचड़ो हलंदे हलंदे अल्लाह जो वली बणिजी वेंदो कुछ पी जी मेहनत होंदी कुछ अमड़ जी मेहनत होंदी जेके उहे अमड़ियूं जेके बार जणे करे पंजे बचड़े सा प्यार कंदियूं मोकलियूं दियूं मदरसे में मदरसे जो मौलवी हिकड़ी चपाट हणंदो वा जी जल अमड़ी हिकड़ी भी चपाट उन बचड़े जे मथा कोन बर्दाश्त कंदी बचड़े के रोके छड़ी दिया बचड़ा सुबाणे का वठी मदरसे न विजा बच्चा सुबाणे का वठी स्कूल भी न विजा ओ मुझा दोस्त अजीज उहे अमड़ियूं जे बिट जे गोट भी फरमायो भली जायूं मायरू संदियों सालिह महशर जे मैदान में तनीडा जमिला बाकी बियन वेचारियां ता ओ जागाई अजाया कया वे अमड़ियों केडियूं बलियूं हर जेके पंहिंजे बचड़े के मस्जिद में मोकली दियूं हर वञो नात ॿुधो वञी नात सिखो वञी क़ुरान करीम जी तालीम हासिल कयो वञी तालीम पढ़ो ओ मुंहिंजा दोस्त अजीज इन जामिया मस्जिद में ॾिसो त वॾड़ा घणा हर नंढड़ा बचड़ा घणा उहे पाण के आया हर किन बचड़न के निंड ईंदी हूंदी पो उहे आवाज़ यारी शरीफ जो ॿुधंदा हूंदा उहा जी जल अमड़ उन पंहिंजे बचड़न के चवंदी हूंदी ओ मुंहिंजा बचड़ो अॼु वञो यारी शरीफ अथव वञो इहो 100 रुपए जी मिठाई वठी ऐं मस्जिद में विरायो वञी ओ मुंहिंजा दोस्त अजीज उहा अमड़ ॿुधायो केॾी त ख़ुश नसीब उहो अबो ॿुधायो त केॾो त ख़ुश नसीबा जिया साईं हाजी गुलाम नबी महेसर रहमतुल्लाहि ताला अलैहि भी फरमायो उन छा फरमायो सच्चो आशिक यो दाली शहर वारो
तालिब मां मुझो मुर्शिद तू आ, दुनिया जा रहबर दम दस्तगीर। कसम खुदा जो क़यामत ताई, कसम खुदा जो क़यामत ताई, फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर, फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर। तालिब मां मुझो मुर्शिद तू आ। उए आबासी साहब काॾे वया, उए कलोड़ा काॾे वया, उए मेमुण काॾे वया जेके दाली शहर जे अंदर उन ज़माने में, उन ज़माने में अलाए छा मूछा कंदा हुया। अॼु उए मेमुण साहिबान काॾे वया। अॼु उए मुंहिंजा दोस्त अज़ीज़ चन्ना बिरादर्स, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उए चन्ना असांजा काॾे वया। उए मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अलाए छा मूछा कंदा हुया, अलाए छा मूछा पढ़ंदा हुया। अॼु उहे चना काॾे वया, अॼु उहे मेमुण आबासी काॾे वया। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सुठे में सुठो इहो अथव, पंहिंजी दाली शहर जी जामिया मस्जिद के आबाद कयो त अल्लाह तव्हांजे घरनि खे आबाद करे छॾींदो। तव्हां अल्लाह जे घर के आबाद कयो, मुझो अल्लाह तव्हांजे घरनि के आबाद कंदो। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तव्हां मस्जिद में अची ॾिसो, तव्हांखे केॾो त सुकून थो मिले, केॾो त करार थो मिले, केॾो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सुकून थो मिले। अहिड़ो घर में बि तव्हांखे सुकून कोन मिलंदो। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, एड़ो होटल ते भी तव्हांखे सुकून कोन मिलंदो। उहे पीअर जेके पंहिंजे नौजवान बचड़नि ॾे नज़र कोन खणंदा आहिनि, उहे मुंहिंजा